मुझे नालो असद अली मेमन है और मुझे ताल्लुक सिंध जे शहर लाड़काने सां आहे। हींअर मां मौजूद आहियां दुनिया जे थधे में थधे ऐं रिमोटेस्ट बर आज़म या खंड अंटार्कटिका में। हींअर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां मां आहियां अंटार्कटिका जी बुलंद तरीन चोटी माउंट विंसन जे टॉप ते। न सिर्फ को सिंधी न सिर्फ को सूबाए सिंध मां बल्कि पाकिस्तान और पूरी दुनिया में सिर्फ 400-500 माण्हू हिते आया आहिनि। केॾी न फ़ख्र जी ॻाल्हि आहे हिकु सिंधी थी करे ऐं अंटार्कटिका में अची करे अंटार्कटिका जी बुलंद तरीन चोटी सर कई आहे। सो सिर्फ़ हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु तमामु सिंध जे माण्हुनि खे इहो ॿुधाइण त मां हीउ सॉरी थधि वधीक आहे माइनस टेम्परेचर आहे सूरज आहे उस उन करे थोरो गर्मी थी थिए। सिंध जे माण्हुनि खे इहो ॿुधाइण पियो चाहियां त कोई बि शइ नामुमकिन न आहे। अॼु खां 2 साल अॻु में मां सोचियो बि न हुयुमि त मां अंटार्कटिका ईंदुमि। महांगो हुयो माण्हू पियो चवनि तूं एॾे बर्फ़ में लाड़काने मां पैदा थियल कीअं ईंदे। अॼु मां उन टॉप ते बीठो आहियां। काई बि शइ अगरि तव्हां सोचो था अगरि तव्हां ख्वाब ॾिसो था त यकीनन तव्हांजे हथ में अची सघे थी तव्हां करे सघो था। सिर्फ़ु इन शइ जी ज़रूरत आहे त उन ते महिनत कयो उन ते सोचो। अंटार्कटिका जी बुलंद तरीन चोटी आम ॻाल्हि न आहे। तव्हां गूगल कजो ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त हिते घणा माण्हू आया आहिनि ऐं हिते अचणु केॾो ॾुखियो आहे। सो बीइंग अ सिंधी मोमेंट ऑफ प्राउड फॉर माई एंटायर होमलैंड सिंध वासनि जे लाइ पाकिस्तान वारनि जे लाइ बि पर ख़ुशूसन लाड़काने वासनि जे लाइ जेके सिंध में बि रहण वारा आहिनि उन्हनि जे लाइ त जी आउं हिते आयो आहियां। उमेदु आहे त तव्हां मां बि कोई न कोई हिते अचे। थैंक यू।